नासिर खान वाहण में 72 कलाक लगातार हलंदड़ बरसात तबाही मचाए छड़ी है। शहर तोड़े बहराड़ी के गोठन में सवन की तादाद में पोरियतन जा कच्चा पक्का घर रही पट पइजी विया आहिनि। उन हवाले से पेश है SS न्यूज़ के रिपोर्टर गुलाम मुर्तज़ा बोहियो जी ही रिपोर्ट। हर हर तवान कन था पिया असांखे हिते तकलीफ़ न हर हर संभाल था पिया सुबह शाम असांखे ॾियनि था पिया साईं खाद खुराक हिते को बंदोबस्त कयो विया। हाँ खाद खुराक हिते मिले थी साईं असांखे हिते पानी वगैरह हर शइ सहूलियत आहे। हाँ सहूलियत आहे पाणी वग़ैरह जी साईं जन कराइनी आहे साईं हेडमास्टर कराइनी आहे अलाह कयो अलाह ख़ुशि रखंदनि सार संभाल हलनि था काटर में नज़र बनी रखी अथनि। मूंखे साईं DC साहब जन ऐं असिस्टेंट कमिश्नर कंडियारो साहब जन फोकल पर्सन मुक़ररु कयो आहे खानवान ते। इंशाअल्लाह जेतिरी बि असां खां रेवेन्यू डिपार्टमेंट खां मदद थी सघंदी अवाम जी ख़िदमत कंदासीं ऐं असां जेके बि खानवान जा गवर्नमेंट बिल्डिंग्स आहिनि प्राइमरी स्कूल हायर सेकेंडरी स्कूल गर्ल्स स्कूल इहे जेके बि आहिनि हिते कैंपुनि में जेके मुतासिर वीचारा आहिनि बारिशुनि जा जिन जा घर किरी पिया आहिनि उन्हनि खे हेॾे शिफ्ट कयो आहे ऐं फैमिलियूं वग़ैरह उन्हनि जूं हिते रहनि थियूं। हेड मास्टर पहिरें ॾींहं खां असां तावन आहे मानी असांखे हर वक़्तु सुबुह जो राति जो साईं असां सां गॾु आहे मुंहिंजे क्वार्टर वाटर सार संभाल लाइ थो साईं नाज़िम शाह जी महिरबानी असां ते मदाला कंदो सभु माना ख़ुशि आहिनि मुंहिंजे का असांखे तकलीफ़ न आहे। नासिर वधिक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।